पीटीआई उमर अयूब के वजारत इस्मा लाइ उम्मीदवार नामज़द करे छॾियो। पीटीआई बानी पारां पीपल्स पार्टी जेयूआई ऐं ॿियनि जमातनि सां ॻाल्हाइण लाइ कमेटी जोड़ण जी हिदायत। सदके सर जो चवणु आहे त समूरे सियासी जमातनि सां ॻाल्हाइण जो टास्क ॾिनो वियो आहे। इलेक्शन में धांधली ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ जमातनि सां राब्तो कंदासीं। नवाज शरीफ एने 15 मानसेरा था चूंड में शिकस्त ख़िलाफ़ दरख्वास्त रद्द। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में बरुकनी पेश दरख्वास्त ते ॿुधणी गई। नवाज शरीफ जो वकील पेश न थियो। इलेक्शन कमीशन मानसेरा में कामयाब आज़ाद उम्मीदवार जो नोटिफिकेशन रोकण जी इस्तदा रद्द करे छॾी। निगरान हुकूमत पारां 16 फरवरी खां ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाधे जो इम्कान। ज़रियनि मौसफ़ एक्साइज़ एडजस्टमेंट खां सवाइ पेट्रोल जी क़ीमत में ₹1.97 फ़ी लीटर वाधी सघे थी। डीज़ल जी क़ीमत में ₹9.20 फ़ी लीटर वाध जो इम्कान। अॼु राति 12 वॻे नयुनि क़ीमतुनि जो ऐलान कयो वेंदो। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ेरा बलोच जो चवणु आहे त चूंडनि बाबति गैर मुल्की नसीहतुनि जी ज़रूरत नाहे। चूंडनि जे हवाले सां मुबसरनि जा हक़ीक़त ते ॿधल नाहिनि। हू गज़ा ऐं रफ़ा में इसराइल जारियत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। वाला रिवादी में कश्मीरनि ख़िलाफ़ भारती ज़ुल्म जो सिलसिलो जारी आहे, जेको बिना देर बंदि कयो वञे। पाकिस्तान ऐं रूस स्ट्रेटेजिक ग्रुप जो इजलास 7 फरवरी ते इजलास थियो। इलाइक़े में सलामती समेत मुख़्तलिफ़ अहम मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। पाकिस्तान ऐं जमूरिया विच में सिफ़ारती लाॻापा क़ाइमु थिया आहिनि। सुप्रीम कोर्ट पीपी अफगान राजा परवेज़ अशरफ ख़िलाफ़ जजारी मास हज़फ करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस जी सरबराही में पेरुखी बेंच अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ जी पंहिंजे ख़िलाफ़ ऑब्ज़र्वेशन हज़फ करण जी अपील ते ॿुधणी कई। अदालत अपील मंज़ूर कंदे इस्लामाबाद जे फ़ैसिले मां राजा परवेज़ अशरफ ख़िलाफ़ ऑब्ज़र्वेशन हज़फ करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस कासिफ आइसीसा जो चवणु आहे त जजिस खे कंहिंजी ग़ैर मौजूदगी में ऑब्ज़र्वेशन ॾींदे एहतियात खां कमु वठणु घुरिजे। हुकूमत साज़ी लाइ नून लीग ऐं पीपल्स पार्टी जी राब्ता कमेटी जो इजलास अॼु ॿीहर थींदो। वफ़ाक़ में उहिदनि जी विर्छ जो फार्मूला तइ करण ते मुशावरत कई वेंदी। कमेटी फार्मूला तइ करे पंहिंजी क़यादत खे तजवीज़ूं पेश कंदी। तजवीज़ुनि जी रोशनी में ॿिन्ही पार्टियुनि जी क़यादत हतमी फ़ैसिला कंदा। पीएस रणा बाबू जे ॿियनि पोलिंग स्टेशन ते पोलिंग जो अमल जारी। 8 फरवरी ते आम चूंड दौरान जहिड़े सबब रहल 161 ऐं 162 अली मुराद कलोड़ो ऐं साकर कोलाची वारे पोलिंग स्टेशन ते वोटिंग ॿीहर थी रही आहे। सुबुह 8 वॻे खां शुरू थियल पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं बिना साईअ जे जारी रहंदो। आज़ाद उम्मीदवार अमिताभ डहर ऐं पीपी जे शहरियार विच में दंगल। पीटीआई पारां केपीके जे वॾ वज़ारत नामज़द उम्मीदवार अली अमीन गंडापुर लाइ ॾुखियाऊं वधी वयूं। संदसि ख़िलाफ़ 3 साल पुराणे केस में गिरफ़्तारी वारंट जारी। आज़ाद कश्मीर इलेक्शन कमीशन अली अमीन गंडापुर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। चूंडनि में ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी जे केस में 28 फरवरी ते इलेक्शन कमीशन आज़ाद कश्मीर ॾाढो पेश करण जी हिदायत। अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ वकील राजा ज़ुल्कर ने 2021 जी चूंडनि दौरान दरख़्वास्त दाख़िल कई हुई। अमेरिका चूंडनि ते लॻल इल्ज़ाम जी जांच जो मुतालबो करे छॾियो। अमेरिकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त न रुॻो पाकिस्तान पर दुनिया में किथे बि अहिड़नि इल्ज़ाम जी मुकमल छाण थियणु घुरिजे। पाकिस्तान में नई हुकूमत सां गॾिजी कमु करण जे इंतज़ार में आहियूं। गॾियल हुकूमत पाकिस्तान जो अंदरो मामिलो आहे। घोटकी बरसा मोहम्मदपुर जे फाटक वटां नौजवान जो गोली लॻल लाश हथ। वारसनि जो बिरादरी जे माण्हुनि ते क़त्ल जो इल्ज़ाम। इतला ते पुलिस लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। नौजवान जी मुज़म्मिल मलिक जे नाले सां सुञाणप। वारसनि मूजिबि बिरादरी जे माण्हुनि नौजवान खे फायरिंग करे क़त्ल कयो आहे। टंडे चार मोहम्मद बरसा रोड हादसे में 2 ॼणा फौत, 2 ज़ख़्मी। काकड़ स्टॉप पर डंपर एक आरवीसी में टक्कर थी पियो। हादसे में नवाब शाहवासी मेडिकल मोहम्मद एहसन ऐं मोहम्मद असद फौत, मौसिब अहमद ऐं सोब ज़ख़्मी थी पिया।
उडेरो लाल वेझो यूसी बाऊ खान पठान जे ॻोठ लू पलेजो जो गर्ल्स प्राइमरी स्कूल वाड़े में तब्दील। ॻोठाणनि स्कूल में मेहूं ॿधी छॾियूं ऐं कमरनि अंदरि भूह रखी छॾियो। सभई न्याणियुनि तालीम जे ज़ेवर खां महरूम। वालिदीन पारां तालीम खाते जे इख्तियारनि खां नोटिस वठी स्कूल में तदरीसी अमल बहाल कराइण जो मुतालबो। रेती भरिसां ॻोठ मोहम्मद नवाज़ लगारी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत सबून हाल बणियल फर्नीचर जी खोट सबबि अध खां वधीक ॿार पट ते वेही तालीम हासिल करण ते मजबूर। ॻोठाणनि पारां स्कूल जी नई इमारत मंज़ूर करे बुनियादी सहूलियतूं फराहम करण जी घुर। उर्दू ॿोली जे अज़ीम शाइर मिर्ज़ा असद अल्लाह ग़ालिब जी अॼु 115वीं वरसी मल्हाई पई वञे। शाइरी हुजे या नसर हुजे या ख़त लिखणु, मिर्ज़ा ग़ालिब हर सिफ़ में निरालियूं ऐं रंगीन जदतूं पैदा कयूं।